बचाया ओ बचाया उठी सिज मथे चढ़ी आया वा चाय पी पानी दी सांती ऐसे तो डबल थी आया ना चाय में सॼी उम्र पिया पीअंदासीं काने 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 हल्लू से बई सिरू डबल थियूं आसे अल्लाह करे त बई सोद थी वियो हुजनि त मां अमीर थी वञा अमीर थी मुआ छापे वात पटे पे थई सजो दी भज भजा में सजो दी भज भजा में तकस बिस्मिल्लाह बस चाची तुम बिस्मिल्लाह बस अते दी बहन दी तू बिस्मिल्लाह बस औज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिस्मिल्लाह वदी का किसो तसी अरे ते केदो जादू जो असर वो खत्म थियो एक दी सदाई ब थी केदो न कदी या त सोन थे आ न अरे खैरा जे सिर दे खैर हुजे केड़ो जादू कहिजो जादू एहो जादू सिखियो आ जेको सिरन खे पियो सोन बणाए अरे पोजी तू भली किलू कर पर एक तो दी जादू दींदो सजो घर सोन थी दो ए ता सिकत के मा हित जो न दी दो मां कौन तो खपे तुजो सोन चाय पी आई वनी बाहर को कम धंधे जी करे अच जिती जो दिया हां जिती ती जो हां बा या काथे जी तो के सुधरण दे पोजी तू सही थी चई ये मत मुझा करो न करया न ताज मा मोटरसाइकिल ते जा जहाजन ते छिकल गड हजड़ी चढ़े तो जहाजन में अरे इन गाल कदे बुढ़ी न तो मरे तो बुढ़ी मरा तम कहे नसीब दी गाना बड़े साईं जो खैर खैर होंदी मुझी अम्मा खैर होंदी बाबा जे पंहिंजे हथन के थोड़ी तकलीफ दियो तो एकड़ो गिलास पानी जो पियारे सको था खोड़ पानी साईं जे लाए बस हाणे खणी थी अचां अच्छा साईं वदा पानी खुश होंदी अम्मा मता पानी छो पानी में जहर मिलायला छा न साईं न खुदा मुखे मौत दे जो मैं एड़ी गलती कया साइड सकीना ना मुई ना है छोरी जो तू पांजे हथन से दिलावर खान के पानी पियारींदी है सोनी ओ सोनी जी जी सायड़े सोनी सद को वनेव हुकुम कयो हुकुम अचे वट गिलास साहब के पानी आण दे सोनी सद को वनेव खोड़ पानी रेस वडे जला हीर थी भरिया जा अच्छे सायण अच्छे सायण इता का पानी मां भी फराई हुएस तो पोइ सोनी जी मुझे हथन में केड़ो फर्क आ छोरी मुखे खबर आए तो तू साहब के पानी में तावीज मिलाए पियारे थी पई तडे त कुछ दियन का वठी साहब जो मथो खराब थी वयो आहे तोभा सायण तोभा एडो वडो शक घणो बात न हण छोरी त तड़े न कढे घरों बाहर बस सायण तमा वडन मान जो वडियो गालियूं असा गरीब मिस्किन करे भी छा था सगो अरे सर मुखे गिलास तां ते छो बिठा है हली पंजे रूम में गयो ता हलो मां ओता करा थी अचां थो कुछ मेहमान बैठा करा चरे ओ चाहिए पियो अरे निकलने जी करे किथे अड़जी न वणो अरे बियो इते बियो शंकु भी थे न तो यो चरियो सरे गोठ में ख्वार कंदो बुख ते अरे उस्ताद तुझी जादू कदी कमाल कदी छदी भाई शुरू डबल थी वयूं
जिन ॿई सिधू ये सोनियूं थी वञे न त तव्हां मां ॿिन्ही खे ॾाढो भतो खाधाए मां थी सॼां खाधाए मां थी सॼां। सिरियूं डबल थियूं न। बिल्कुलु साईं बिल्कुलु डबल थियूं। हाणे असांजी पचर छॾ। हाणे साईं किथे थो चॼाए इहो हूंदो त तव्हांखे मूंखे सेखारिणो पवंदो असां हाल में सेखारिणो पवंदो। अरे चरिया इहो हुनर न अथई जादू अथई जादू सो बि यम यम करे। हा या जादू किथी मूंखे सेखारणी पवंदव। न बाबा न इहो जादू तुंहिंजे सिखण खां घणो आहे उहो बि बुख ते। अरे कदो थाव को नथी तो खपत नाहे मां तो खुद ही माज़ू असे जेल में मुझो कातल आ मूंखे उनजी परवाह न आहे। छो भला मारी दे छा सो बि यम यम करे। खून कदो मां खून तव्हां खपत नाहे मां खुद ही माज़ू आ जेल मुझो कातल आ मूंखे उनजी परवाह न आहे। असल थुप मारी दो मां थुप। हाणे मूंखे जल्दी ॿुधायो सेखारे त आयो कयां कुतर अड़जी वियासीं चरे मां हिन मां कीअं जान छॾियां को अहिड़ो ॾस ॼांसि जो लागी तो मुंहुं करे वञे। अजी केदी बंद कर लाती थई जल्दी ॿुधाए जादू मूंखे सेखारी तो या कयां कुतर। ॾिस बचाया इन जादूगरी सिखण लाइ वॾी महिनत करणी पवंदी आहे। तो ख़बर नाहे मां वॾो खूनी माज़ू आ मां हिन जादूगरी लाइ कादो जबल तपी वञा गादो जबल लंघी वञा। जल्दी ॿुधाए मूंखे छा कजो आहे छाकाणि त इहा जादूगरी मूंखे सिखंदी आहे। पोइ वञ पहिरियों हिकु कारो कुकुड़ हथ करे अच पोइ उन ते मां तोखे जादू सेखारियां बुख ते। कादा कुकुड़ रखोसि पर इहो ॿुधाए त नज़ हुजे या मादी हुजे। अरे बाबा नर हुजे नर जे मादी हूंदी न जादू बि तो थी वेंदी उहो बि यम यम करे। ठीकु आहे मां जो अॼु इहो कादो कुकुड़ हथ थो कयां बसि जी तव्हां मूंखे जादूगरी न सेखारी तव्हांखे खपंदा त मां जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हुयो उहो ई थियो। खैरा जे सिर ॾांहुं ख़ैर हुजे छोरे जो त को हाल ई कोन्हे। हे पट सट ते घर जो गाॾो आख़िर केसी ताईं हलंदो। न्याणी बि हाणे हिते अची रही आहे। खैरा खे त पंहिंजो नसीब मिलंदो पर पोइ बि कुझु न कुझु हथ पेर हणा पवंदा तॾहिं वञी गुज़र थींदो। माई केड़ी टुबी में घुमाई? खैर घुरो माई खैर घुरो तुंहिंजो चमड़ो बि पूरो थी वियो। हाणे इहे त न चओ अलाह कदो मोटी ईंदो। जेसी ताईं मोटे तेसी ताईं तूं इहो त सोचे त घर जो गुज़र कीअं हलंदो। हा दी मूंखे त पाणी या परेशानी खाईंदी थी वञे। जेके बि 2 रुपया बचत हुया न उहे बि हाणे खाई पूरा कयासीं। हाणे छा थींदो? इन करे त चवाई थी पई जॾहिं त इहो गिटनि में अजायो रुलण खां सोचे त कहिड़ो धंधो धाड़ी कयूं कहिड़ो कमु कयूं जो घर जो गाॾो हले। ॻाल्हि त ॿुध तोखे कहिड़ी परवाह। मूं त ॿुधो आहे तो वारी छोकिरी हवेली में कमु करणु वेंदी आहे। अड़ी खैरा जे सिर ॾे खैर हुजे जे कमु करे बि अथी न हवेलीअ में त जन त उन मां एतिरा नोट त कोन था मिलनि पिया जो घर जो गाॾो हले। हाणे एॾी नाशुक्री बि नथी पोइ बि तोखे 2 आना त अचनि था न। मूंखे ॾिस 2 आननि जो त आसरो ई कोन अथमि। कोन्हे तॾहिं त चवाई थी पई न त कुझु सोच कुझु त कहिड़ो कमु कयूं जंहिंमां घर जो गुज़र थिए के 2 आना घर में अचनि। ॻाल्हि ॿुध खैरी केॾी टाइम कढ पोइ 2 गॾिजी हलूं थियूं रईस वटि। हली का मिंथ मेड़ कयूंसि थियूं। उनजी बनी में जेको भाॼी इहो किन किचिरो थिए थो न उहो कढी साफ़ कंदासीं। थोरी मज़ूरी मिली पवंदी।
पोइ जनत जॾहिं चवे त हलूं हली मेड़ में था कयूंसि, बाक़ी माई हाणे घर वेठे त बुख मरी वेंदियूंसीं। सच थी चई अदी, कुझु कंदियूंसीं न तॾहिं त वक़्तु गुज़रंदो, वेठे मां त कुझु बि कोन थींदो। चाची, गुज़ारे लाइ हथ पेर त हणणो पवंदो। तव्हां जांच करे अचो त पोइ मां बि तव्हां सां गॾु हलंदसि। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। अमड़ अञा मां जीअरी वेठी आहियां, तव्हांखे कोन लोड़ाईंदसि कोन। अम्मा, हूअं बि त मां घर में अकेली वेठी आहियां। जेकॾहिं तव्हां सां हलंदसि त कुझु कम बि थी वेंदो ऐं वक़्तु बि गुज़री वेंदो। हा हा, छो न, तोखे बि ज़रूरु वठी हलंदासीं, पर दुआ कर न अलाह करे कमु मिली पवे। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। माई सुबुह जो सवेर भरो अचिजांइ त मां लाइ तो हली रही सॼो दर वठूं त कॾहिं कमकार सां निकिरी न वञे। अलाह ख़ैर कंदो, सुबुह सिज उभरण शर्त आऊं तो वटि पहुची वेंदसि। हली दर झलींदीसीं, वेंदो काॾे? बसि अलाह करे तुंहिंजो चवणु सदुरो थिए। जी कमाल खान। मुजीबा बाबा के होश अची विया आहे। चइबो था ऑपरेशन कामयाब थी वियो? हा मुजीबा, बाबा के होश अची विया आहे। मामा हिते आहे? हा हा। उनके मोबाइल लियो। जी मामा। मामा बाबा के होश अची विया आहे, हाणे बिल्कुलु ठीकु आहे। अल्लाह जो शुक्र आहे मामा, अल्लाह जो शुक्र आहे। मामा घर जे अम्मा खे ॿुधाए छॾ त परेशान न थियनि। हा मामा, हा हा, मां हाणे ॿुधायो थो। हा कमाल खान, असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। ॿी ख़बर ॾे, इना त ख़ैर आहे न? कमाल खान, रुस्तम जा कदम एतिरा त वधी चुका आहिनि जो हू हाणे ॻोठ में दाख़िल थी चुको आहे। अञा डर ॾेसि मुजीबा, अञा डर ॾेसि। जेसि ताईं मां वापसि नथो अचां तूं रुस्तम जे रुख़ न चढ़जांइ। ज़मीन ते हारियुनि खां कमु बंदि कराए छॾियो अथसि। सिर्फ़ु मां तव्हांजे करे सब्र में आहियां कमाल खान। बाक़ी कुझु नहीं मुजीबा, बाक़ी कुझु नहीं, तोखे इहो ई सब्र जो प्यालो पीअणो पवंदो। कमाल खान, हाणे त मूंखे सभु बुज़दिल छॾण लॻा आहिनि। केरु छा थो चए तूं उनखे छॾे ॾे, जीअं मां चवां थो उहो ई कर। तुंहिंजे रोकण जे करे मां अञा ताईं ख़ामोश आहियां, न त रुस्तम ॻोठ में दाख़िल थिए ऐं मुजीब चुप करे वेहे। इन्ही मस्त उठ जो तमामु जल्द कंदासीं मुजीबा, तू बसि रुगो मूंखे वापसि अचण ॾे। ठीकु आहे कमाल खान, मां अञा बि दरगुज़र कयां थो। दुआ कर मुजीबा, मां जल्द वापसि ईंदुसि, तमामु जल्द। तुंहिंजी दुआ गामी वई थी, तुंहिंजी दुआ गामी वई, अदा खे होश अची वियो आहे। शुक्र आहे मालिक साईं जो अदा, जो असां गुनाहगारनि जी ॿुधाई। हाणे मामा कमाल फोन कई त अदा मूंसां खां जी तबियत हाणे खतरे खां ॿाहिरि आहे। अदा दुआ कर त हाणे पेरनि ते अची वञे। अलाह कंदो पंहिंजे पेरनि ते अची वेंदो, पर अदी इन में अदा मूंसां खान जो बि को ॾोह कोन्हे। अदा इहा त मूंखे बि ख़बर आहे, तूं वकालत छॾ, दुआ कर त पंहिंजे पेरनि ते अची वञे। खानो तू बेखुटको थी गए, मो डीएसपी साहब सां ॻाल्हाए छॾियो आहे, जल्द तोखे जेल मोकिलींदो ऐं केसनि में तोखे घणी रियायत मिलंदी। खुटको छा जो सदर, जेल भी असांजो ॿियो घर आहे, जेका बि सज़ा मिली न कमाई मनो असां लाइ को कमकार हुजे त हुकुम कर। बसि इहा तव्हांजी महिरबानी, ऐं इहा कोशिशि ज़रूरु कयो त हितां रिमांड ख़तमु करे जेल मोकिली।
जी जल्द में जल्द केस शुरू थियन ऐं मां ज़मानत कराए वठां। इहा ई कोशिशि आहे जल्द तोखे जेल मोकिलियूं था ऐं केस बि ख़तमु कराए वठंदासीं। बाक़ी जेके 2-3 तुंहिंजा केस रहिया उन में ज़मानत कराए जल्द तोखे ॿाहिरि आणींदासीं। वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी। ॿाहिरि निकिरी इहे तव्हांजा थोरा ज़रूर लाइबा।